Crack! 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 Wow! प्यारा ॿारो अॼु असां ज़ेरुनि जा आवाज़ पढ़ंदासीं ऐं ज़ेरुनि जे आवाज़नि मां लफ़्ज़ ठाहींदासीं। जंहिं अखर जे हेठां सनड़ी सुतल लीक हुजे त उनखे ज़ेर चइबो आहे। हीउ जेको छित लफ़्ज़ आहे उहो लफ़्ज़ मुअनस लफ़्ज़ आहे। लफ़्ज़ पढ़ंदासीं, लफ़्ज़नि खे जुमिलनि में कमाणींदासीं। त पहिरीं अखर सुञाणूं कहिड़ा आहिनि। छे आ ऐं ते आ। छे जे हेठों ज़ेर आहे, छे ज़ेरे छे, ते ज़ेरे ते, छित। हिनखे हाणे जुमिले में कमु आणिबो। छित लफ़्ज़ ये ज़ेरे ही, हमदो ज़बर छे ज़ेरे छे, ते ज़ेरे ते, छित। अलफ़ मद आ, हाइए हे आहे। हिन वीडियो खे लाइक कंदा, शेयर कंदा, फॉलो कंदा। यूट्यूब ते सिंधी एजुकेशन 92 खे फॉलो कंदा।